क़ुरान जी अज़मत जो को भी इनकारी कोन्हे। मुसलमान त इनकारी कोन्हे, पर ग़ैर मुस्लिम भी इनकारी कोन्हे। मुस्लिम त हूअं क़ुरान जो जेको आहे त ईमान रखण वारो तबिको आहे, पर ग़ैर मुस्लिम भी मजबूर ऐं लाचार थी उनखे मञिणो पए थो त क़ुरान अज़ीम किताबु आहे। ऐं असांजा जेके असलाफ़ आहिनि उन्हनि क़ुरान मजीद जी अज़मत अमली तौर ते माण्हुनि खे ॾेखारी आहे। हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जंहिं 20 सहाबनि जी ज़ियारत कई आहे, 7 सहाबा खां रिवायत कई आहे। 20 जी रोयत आहे, 7 जी रिवायत आहे। इमाम साहब क़ुरान जो आशिक़ हुयो, हदीस जो हाफ़िज़ हुयो, क़ुरान जो बि हाफ़िज़ हुयो। क़ुरान जो हाफ़िज़ उनखे चइबो आहे जेको क़ुरान शरीफ़ जा 30 सिपारा उनखे यादि हुजनि। अहिड़ा खोड़ आहिनि। हर मदरसे मां साल में कई शागिर्द हाफ़िज़ थी निकिरनि था। हाफ़िज़ुल हदीस उनखे चइबो आहे जंहिंखे लख हदीस सनद ऐं मतन ते यादि हुजे। सही बुख़ारी त नंढो किताबु आहे, उनमें कुल ग़ैर मुक़रर 2500 हदीसूं आहिनि। काथे लख, काथे 2500। हाफ़िज़ुल हदीस उनखे चइबो आहे। असांजी दावा न आहे त इमाम साहब हाफ़िज़ुल हदीस आहे, पर इमाम शाफ़ी जे मसलक जो वॾो मुहदिस, वॾो मुअर्रिख़ अल्लामा शम्सुद्दीन ज़ाबी हिकिड़ो किताबु लिखियो आहे जंहिंजो नालो आहे तज़किरतुल हुफ़ाज़। हाफ़िज़ जेके हदीस जा थी गुज़रिया आहिनि उन्हनि जो तज़किरो। उन में 4 शुमार कया अथई असांजा इमाम। हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह उहो बि हाफ़िज़ुल हदीस आहे। इमाम अबू यूसुफ़ रहमतुल्लाह अलैह हाफ़िज़ुल हदीस आहे। इमाम मोहम्मद हाफ़िज़ुल हदीस आहे। इमाम ज़ुफ़र हाफ़िज़ुल हदीस आहे। इमाम साहब पंहिंजे शागिर्दनि सुधो हाफ़िज़ुल हदीस आहे ऐं इब्न मुबारक उन में शामिल आहे। त पोइ इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जो क़ुरान सां एतिरो त इश्क़ हुयो जो इमाम साहब रोज़ानो पंहिंजे तहजुद में पूरो क़ुरान शरीफ़ पढ़ंदो हो। पंद्रहं सिपारा हिकिड़ी रकात में, 15 सिपारा ॿी रकात में। तहजुद में कुल 2 रकात पढ़ंदा हुआ ऐं 2 रकातनि में क़ुरान जो पूरो ख़तमु कंदा। ऐं इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह रमज़ान मुबारक में भी ईअं ई 30 ख़तम मामूल मुताबिक़, हिकिड़ो ख़तम वरी हाफ़िज़ जी कढ। रमज़ान शरीफ़ में 31 ख़तम, आम ॾींहंनि में 30 ख़तम। इमाम साहब वॾे अरसे ताईं अशा जी वुज़ूअ सां सुबुह जी निमाज़ पढ़ंदो हो। ईअं बिनो त को वांदो हुयो,
इमाम साहब जी मजलिस में 40 फ़क़ीह हूंदा जेके इमाम साहब खां इल्मु पढ़ाईंदा हुआ। ॾींहं जो पढ़ाईंदा हुआ, राति जो क़ुर पढ़ंदा। पोइ जेकॾहिं असांजा कुझु दोस्त चवंदा आहिनि त साईं असां कीअं तहज्जुद पढ़ूं, असांखे त मुतालो करिणो आहे, असांखे पढ़ाइणो आहे, शागिर्दनि खे मोह ॾियणो आहे, छा इमाम साहब खे कमु न हो छा को बि? उहो सॼो ॾींहुं पढ़ाईंदो ऐं सॼी राति इबादत कंदो, कैलूले में जेकी निंड कंदो हो बसि। इन जी माना त आलिमनि जी ज़िमेदारी तहज्जुद जी बि आहे। जेको मज़ो ऐं जेको मुशाहिदो तहज्जुद में आहे इहो ॿी कंहिं शइ में कोन्हे। जंहिं बि पातो आहे तहज्जुद में पातो आहे। जंहिं बि बुज़ुर्ग खे बुज़ुर्गी नसीब थी आहे त तहज्जुद नसीब थी आहे। जंहिं बि माण्हू खे हाजतूं पूरियूं थियूं आहिनि त तहज्जुद मां थियूं आहिनि। छो त तहज्जुद अहिड़े टाइम ते पढ़िबो आहे जंहिं टाइम ते बारगाह इलाही जे तरफ़ां यानी पुकार थींदी आहे। पुकार थींदी आहे, आहे को मूंखां घुरण वारो त मां हुनखे ॾियां, आहे को माण्हू जेको रिज़्क़ मूंखां घुरे त मां हुनखे रिज़्क़ ॾियां, आहे को माण्हू जेको शफ़ा घुरे त मां हुनखे शफ़ा ॾियां, आहे को माण्हू जेको मूंखां जेकी शइ वणेसि उहो घुरे मां हुनखे ॾियां। इन जी माना त इंसान खे जेकॾहिं कुझु हासिलु थिए थो त तहज्जुद में हासिलु थिए थो। माण्हू चवंदा आहिनि साईं ख़ासि करे इहे जेके न ग़ैर मुक़लिद आहिनि, ग़ैर मुक़लिद माना वधि खां वधि चोटीअ जो जाहिर। ग़ैर मुक़लिद माना चोटीअ जो जाहिर। उहो चवंदा आहिनि साईं त मुमकिन ई कोन्हे। हिकिड़ो माण्हू अशा जे वुज़ूअ सां सुबुह जी निमाज़ पढ़े, इहो त मुमकिन ई कोन्हे। असांजे मुर्शिद साईं ज़ुल्फ़कार साहिबु नक्शबंदी दामत बरकातुम उन हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे। हुन लिखियो आहे त मुंहिंजो शेख मौलाना हबीब अहमद नक्शबंदी उहे चए इस्लामाबाद वियल हुया क़ुर कॉन्फ्रेंस में। मां बि गॾु हुउमि। 95 वरिया उमिरि हुई मौलाना जेका आहे हबीब अहमद जी ऐं शुगर जो मरीज़ हो। मग़रिब जी निमाज़ ते जेको वुज़ू कयूं अशा न मग़रिब उन खां पोइ इफ़्तार कयूं। जॾहिं मानी खाइबी आहे त तॾहिं कुझु न कुझु गड़बड़ थींदी आहे पेट में। वरी अशा जी शुरू थी वई जेका तरावी आहे। साईं तरावी में शामिलु थी वियो। तरावियां पूरियूं थियूं त मंज़रूं शुरू थियूं। घणा कारी दुनिया जे सॼी मुल्क जा आया हुआ। तव्हां त मंज़रूं ॿुधाईंदे ॿुधाईंदे सेहरी जो टाइम थी वियो। मां साईं जन खे अर्ज़ु कयो त साईं तव्हांखे हलो घर में त उते वुज़ू न कयो। की न मूंखे नए वुज़ू जी ज़रूरत कोन्हे। मुंहिंजो वुज़ू को कचो धाॻो कोन्हे। पोइ साईं जन वरी उन वुज़ूअ सां सेहरी करे खां पोइ बि उन वुज़ूअ सां सुबुह जी निमाज़ पढ़ी। निमाज़ पढ़ी पोइ साईं जन फरमायो हाफ़िज़नि खे त तव्हां क़ुर ॿुधायो आहे, हाणे मां थो तव्हांखे क़ुर ॿुधायां। पोइ साईं जन उनखे सुबुह जो सवेर निमाज़ थींदी आहे जीअं मामूल आहे रमज़ान शरीफ़ में। सवेर जी निमाज़ ऐं दर्स शुरू कयूं। इशराक जे टाइम ताईं दर्स हलियो।
इशराक पढ़ी करे पोइ फरमायूं त हाणे हलूं था कमरे में, हाणे वुज़ू नओं कयूं था। मग़रिब जी निमाज़ ते जे वुज़ूअ सां हिकिड़ो माण्हू इशराक पढ़ी थो वञे, माण्हू खे जेकॾहिं न नियत सुठी हुजे त पोइ अलाह ताला मदद कंदो आहे। नियत सुठी हुजे त अलाह ताला मदद कंदो आहे। पोइ जेकॾहिं शुगर जो मरीज़ हुजे, 95 साल उमिरि हुजे, उहो जेकॾहिं मग़रिब जी निमाज़ सां इशराक पढ़ी सघे थो त हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह अशा जी निमाज़ सां सुबुह नथो पढ़ी सघे। काॾे मग़रिब काॾे इशराक, इन जी माना त इमाम साहब दाइमुल वुज़ू बि हूंदो हो। दाइमुल वुज़ू हुजण सां माण्हू शैतान जे हमलनि खां बचे थो, माण्हू ख़ातिमे बिल ख़ैर जो मुस्तहिक़ थिए थो। दाइमुल वुज़ू जेको रहे थो उनजो ख़ात्मो ईमान ते थिए थो। इहो वॾे में वॾो फ़ाइदो जेका दाइमुल वुज़ू रहण मां इहो आहे। क़ुर शरीफ़ जेको मौजूदु आहे, ऐं क़ुर शरीफ़ जो इहो बि मौजूदो बि आहे जो अॼु ताईं दुनिया खे चैलेंज मौजूदु आहे, अहिड़ी का सूरत पेश करे ॾेखारियो जहिड़ी क़ुर जी सूरत आहे। अॼु ताईं चैलेंज मौजूदु आहे, लेकिन इन चैलेंज खे अॼु ताईं कंहिं बि जेका मुक़ाबले में कोई न आयो आहे। क़ुर मौजूदु आहे, छड़ो माननि जे लाइ असां मौजूदु आहे, पर इन लिहाज़ सां बि मौजूदु आहे त क़ुर शरीफ़ खे नड़ा नड़ा ॿार जंहिंजी ॿोली बि अरबी न आहे, औरतूं जंहिंजी ॿोली बि अरबी न आहे, उहे औरतूं बि क़ुर जूं हाफ़िज़ानियूं आहिनि, ऐं नंढा नंढा छोकिरा क़ुर जा हाफ़िज़ आहिनि। इहो मौजूदु आहे क़ुर जो। हीअ जेके हाफ़िज़ थियनि था न, इन्हनि खे ईअं न सम्झो त मिड़ेई हाफ़िज़ आहिनि, न, इन्हनि खे जेके अलाह तबारक व तआला क़ुर जो मुहाफ़िज़ बणायो आहे, क़ुर जो माली बणायो आहे। हे बाग़ हदीस शरीफ़ में ईंदो आहे त दीन क़ुर अलाह जो बाग़ आहे, ऐं जेकी उनजी ख़िदमत कनि था उहे माली आहिनि। कॾहिं कॾहिं माली खे मटाइबो बि आहे। केतिरा उलमा आहिनि दीन जी ख़िदमत कनि था, ख़बर तॾहिं पई जॾहिं वियो अरबी टीचर थी वियो, सरकारी ख़तीब थी वियो। इहो थियो यानी माली वारे उहिदे तां अलाह हुनखे हटाए छॾियो। ख़ुशि न थिए त मूंखे 50,000 तनख़्वाह, मुंहिंजी सुरी सुरी लख तनख़्वाह थींदी, ख़ुशि न थिए। अलाह ताला उन खां दीन वारो जेको ख़िदमत हुई उहा खसे वरिती। कनि था अरबी ख़तीब, अरबी जेको आहे टीचर, इहो स्कूलनि में दीन जी ख़िदमत कनि था न? असांखे त नज़र कोन आई आहे। हिकिड़ो मौलाना नज़ीर हुसैन इंदड़ हुयो, असांजे उस्ताद साईं मौलाना नूर मोहम्मद इंदड़ जो पुटु हुयो, मोर जमाल हुसैनी मरहूम जो पीउ हुयो। उन बराबरि अरबी टीचरी में दीन जी ख़िदमत कई, इनकलाब आणे छॾे पने में। असांखे त ॿियो को अहिड़ो अरबी टीचर नज़र न आयो आहे जंहिं वञी स्कूल में इनकलाब आणे छॾियो हुजे या शहर में इनकलाब आणे छॾियो हुजे। इहे दीन जा माली आहिनि, क़ुर जा माली आहिनि। जंहिंखे अलाह ताला रखे, जंहिंखे हटाए। विफ़ाक़ुल मदारिसिल अरबिया पाकिस्तान जो हर साल हिकिड़ा उहे मदरसा आहिनि जेके विफ़ाक़ में शामिलु कोन्हे, हिकिड़ा उहे आहिनि जेके विफ़ाक़ में इम्तिहान कोन ॾियारींदा, जेके विफ़ाक़ में आहिनि इम्तिहान बि ॾियारीनि था। तक़रीबन 56,000 57,000 हर साल हाफ़िज़ थियनि था।
ये कुरान जा महफ़िज़ आहिनि ई नौजवान कुरान जा महफ़िज़ आहिनि जेके अॼु असांजे साम्हूं अचनि ईंदा इहे कुरान जा महफ़िज़ आहिनि अलाह खां इहा दुआ घुरनि त अलाह साईं असांखां पंहिंजे गुस्ताखियुनि जे करे पंहिंजी बदअमलियुनि जे करे अलाह असांखां इहो थो खसे न त इन करे मां इन मौज़ू ते इन ते प्रोग्राम रखियल आहे ऐं क़रीबो हाफ़िज़ साम्हूं बीहंदा पोइ इन्हनि हाफ़िज़नि जे लाइ बि दुआ घुरो अलाह साईं इन्हनि जी ख़िदमत क़बूल फ़रमाए इन्हनि खे तूं पंहिंजे दीन जो ख़ादिम इना नालो नज़र न ज़िक्र हुआ इना लहूल हाफ़िज़ून अलाह ताला हिफ़ाज़त करे थो क़ुर जी इन्हनि हाफ़िज़नि जे ज़रिए अलाह ताला शाला हाफ़िज़नि सबूरनि खे जी तौफ़ीक़ ॾिनी अथई